Biology class 9 लाइ chapter 4 lesson 15 part 2 epithelial tissues epithelial ओजा आऊं आहियां biology जो उस्ताद नजुला चन्ना आऊं आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे epithelial tissues मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजो जिस्म हाॾाऊं ढांचो ज़ार हुजे त तव्हांखे केॾो न अजीब लॻंदो उहो खुलियल हूंदो ऐं का बि शइ जेका फॉरेन पार्टिकल आहे उहो उन में अंदरि दाख़िल थी वेंदो पर उन जे मथां हिकिड़ो लेयर चढ़ियल आहे जेका तव्हांखे नज़र अचे थी इंसानी चमड़ी या जेका खल आहे सा एपिथेलियल टिश्यूज़ जी ठहियल हूंदी आहे असांजो पूरो जिस्मानी ढांचो इन एपिथेलियल टिश्यूज़ मंझां ठहियल चमड़ीअ जी मदद सां ढकियल आहे इन जे करे असांजो जिस्म महफ़ूज़ पिणु रहे थो ऐं उनखे हिकिड़ो स्पेसिफिक जेको शेप आहे उहो पिणु मिलियल आहे एपिथेलियल टिश्यू न रुॻो असांजे जिस्म जी सरफेस खे कवर कनि था पर असांजे जिस्म जे अंदरि जेकी बि स्पेसिस आहिनि जेकी बि विथियूं आहिनि उन्हनि खे लाइन अप कंदा आहिनि ऐं गुदूद जेकी मौजूदु आहिनि उन्हनि खे पिणु एपिथेलियल टिश्यूज़ जा लेयर्स चढ़ियल हूंदा आहिनि गुदूद या खांचा जेके असांजे जिस्म जे अंदरि मौजूदु थियनि था तिन ते पिणु एपिथेलियल टिश्यूज़ जी लेयरिंग थियल हूंदी आहे या असांजे जिस्म जे अंदरि जेकी बि शयुनि जी आमद ऐं रवानगीअ जा रस्ता आहिनि मिसाल जे तौर ते डाइजेस्टिव ट्रैक्ट जो मिसाल वठो या तव्हां रेस्पायरेटरी ट्रैक्ट जो मिसाल वठो एक्सक्रीटरी सिस्टम जो मिसाल वठो लिवर किडनीज़ हुजनि या तव्हां जूं स्मॉल इंटेस्टाइन हुजे ऐं लार्ज इंटेस्टाइन हुजे या असांजा जेकी ग्लैंड्स आहिनि उहे समूरा उज़वा जेकी कंहिं शइ खे महफ़ूज़ करे रखनि था जिन में सीक्रेशन्स थियनि थियूं या जंहिंजे ज़रिए शयूं असांजे जिस्म में वञनि थियूं ऐं ॿाहिरि ख़ारिज थियनि थियूं से समूरा ट्यूब ग्लैंड ऐं जेकी बि कैविटीज़ आहिनि उहे सभई एपिथेलियल टिश्यूज़ सां लाइन अप थियल हूंदा आहिनि उन्हनि जे मथां इन्हनि जा तह चढ़ियल हूंदा आहिनि अंदरां बि इन्हनि जी तहदारी इन्हनि उज़वनि जे मथां थियल हूंदी आहे एपिथेलियल टिश्यूज़ जी बुनियादी ख़ासियतुनि मंझां ॿ बुनियादी ख़ासियतूं ही आहिनि नंबर पहिरियों एपिथेलियल टिश्यूज़ जा जेके जीव गिरड़ा थियनि था उहे इंतिहाई ॻुथियल हूंदा आहिनि एपिथेलियल सेल्स आर हाईली टाइटली पैक्ड एंड दे फॉर्म कंटिन्यूअस शीट्स उहे पाण में एतिरा त ॻुथियल हूंदा आहिनि जो उन्हनि जूं हिकिड़ियूं मुसलसिल शीटूं ठहियल हूंदियूं आहिनि मिसाल जे तौर ते हिते ॾिसो त तव्हांखे लॻंदो हूंदो त जीअं टाइल जूं सिरूं पाण में मिलियल हूंदियूं आहिनि ईअं ई एपिथेलियल सेल्स पाण में मिलंदा आहिनि ऐं एपिथेलियल टिश्यूज़ ठाहींदा आहिनि नंबर ॿी ख़ासियत हीअ आहे त एपिथेलियल टिश्यूज़ खे या एपिथेलियल सेल्स खे ब्लड वेज़ल्स न आहिनि हूंदियूं जेकॾहिं उन्हनि खे ब्लड वेज़ल्स कोन्हनि के त पोइ उन्हनि खे ऑक्सीजन ऐं खाद खुराक कीअं मिलंदी आहे असल में इहे एपिथेलियल सेल्स जिते तव्हां ॾिसो त उन्हनि जे हेठां ई वरी बेसमेंट मेम्ब्रेन मौजूदु आहे इन बेसमेंट मेम्ब्रेन मंझि रत वारियूं वेज़ल्स मौजूदु हूंदियूं आहिनि इन बेसमेंट मेम्ब्रेन ताईं ब्लड वेज़ल्स ऑक्सीजन ऐं खुराक खणी ईंदियूं आहिनि इन बेसमेंट मेम्ब्रेन मंझां ऑक्सीजन ऐं खुराकी जुज़ा डिफ्यूज़ थी करे एपिथेलियल सेल्स खे मिलंदा आहिनि सो इहा ख़ासियत तव्हांखे यादि रखणु घुरिजे त एपिथेलियल टिश्यूज़ आर नोरिश्ड बाय बेसमेंट मेम्ब्रेन ऐं इहो छाजे ज़रिए थींदो आहे डिफ्यूजन वारे अमल जे ज़रिए थींदो आहे एपिथेलियल टिश्यू जे टाइप्स जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त एपिथेलियल टिश्यू ॿिनि बुनियादनि ते विरायो वेंदो आहे हिकिड़ो बुनियादु आहे त एपिथेलियल टिश्यू खे तहनि लेयर्स जे बुनियाद ते विराइजे ऐं ॿियो बुनियादु आहे त एपिथेलियल टिश्यू खे जीव गरड़नि जी सूरत या शेप जे बुनियाद ते विराइजे सो असां पहिरियां टाइप्स बेस्ड ऑन लेयर्स ॾिसूं था तहनि जे बुनियाद ते एपिथेलियल टिश्यू जा ॿ क़िस्म आहिनि पहिरियों क़िस्म आहे सिंपल एपिथेलियल टिश्यू सिंपल एपिथेलियल टिश्यू उहो एपिथेलियल टिश्यू हूंदो आहे जंहिंमें जीव गरड़नि जो सिंगल लेयर मौजूदु हुजे हिते तव्हां ॾिसो त सिंगल लेयर जीव गरड़नि जो आहे हिन में बि तव्हांखे सिंगल लेयर नज़र ईंदो हिन में बि तव्हांखे जीव गरड़नि जो सिंगल लेयर नज़र ईंदो जेकॾहिं हिननि जीव गरड़नि जे मथां ॿियो तह बि जीव गरड़नि जो मौजूदु हुजे हा त पोइ इहो थी वञे हा वरी स्ट्रेटिफाइड एपिथेलियल टिश्यू स्ट्रेटिफाइड एपिथेलियल टिश्यू एपिथेलियल टिश्यू जो उहो क़िस्म आहे जेको मल्टी लेयर्ड हूंदो आहे मिसाल जे तौर ते हिते तव्हांखे ॾिसो त जीव गरड़नि जो हिकिड़ो तह ॿियो तह टियों तह चोथों तह ईअं तहनि जे मथां तह जीव गरड़नि जो मौजूदु आहे इहो स्ट्रेटिफाइड एपिथेलियल टिश्यू आहे ईअं वरी तव्हांखे हिन में बि नज़र ईंदा हिन में बि नज़र ईंदा सो अहिड़ा टिश्यूज़ जेकी मल्टी लेयर्ड हुजनि जिन में जीव गरड़नि जे मथां जीव गरड़नि जी ॿियो लेयर ॿियो तह मौजूदु हुजे त उन्हनि खे चइबो आहे स्ट्रेटिफाइड एपिथेलियल टिश्यू
एपिथेलियल टिश्यूज़ जो ॿियो क़िस्म शेप जे बुनियाद ते ठाहियो वियो आहे। शेप जे लिहाज़ खां जीव घरनि जा पिणु मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था। जेकर असां एपिथेलियल टिश्यू जी ॻाल्हि कयूं त उहो 3 क़िस्मनि में विरहायल आहे। नंबर पहिरियों आहे स्क्वेमस, जस्ट लाइक टाइल। अहिड़ा जीव घरड़ा जेके टाइल नुमा हुजनि उन्हनि खे असां स्क्वेमस जीव घरड़ा सॾींदा आहियूं। ऐं नंबर ॿियो आहे वरी क्यूब नुमा जीव घरड़ा। एपिथेलियल टिश्यू जेकॾहिं क्यूब नुमा जीव घरड़नि मां ठहियल हुजनि त उनखे सॾिबो आहे क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यू। टियों क़िस्म में तव्हांखे नज़र ईंदो त जीव घरड़ा ड्रिघा कालमनि वांगुरु आहिनि, सो इन्हनि खे असां कालमनार सेल्स सॾींदा आहियूं। ऐं एपिथेलियल टिश्यू जॾहिं इन्हनि मां ठहियल हुजे त उनखे सॾिबो आहे कालमनार एपिथेलियल टिश्यू, जीअं सीमेंटेड कालम्स हूंदा आहिनि उन्हनि वांगुरु। हाणे नाले ॾियण जो जेको तरीक़ेकार आहे उहो पिणु इन्हनि ॿिन्ही बुनियादनि मां ई खयो वेंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल, हिन जो नालो आहे सिंपल स्क्वेमस। सिंपल इन जे लाइ जो इन में लेयर्स जेके आहिनि उहो मोनो आहिनि, यानी हिकिड़ो लेयर आहे जीव घरड़नि जो, ऐं टाइप आहे उनजी, शेप आहे उनजो स्क्वेमस। हिन खे असां चवंदा सिंपल क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यू, हिन खे चवंदा सिंपल कालमनार एपिथेलियल टिश्यू। पर जेकॾहिं इहो कालमनार टिश्यू जेकॾहिं इन जे मथां जीव घरड़नि जो ॿियो बि लेयर हुजे या टियों बि लेयर हुजे या चोथों बि हुजे हा, त पोइ हिनखे असां कालमनार एपिथेलियल टिश्यू त चऊं हा, पर सिंपल न चऊं था, छो त इहो हाणे मल्टी लेयर्ड आहे ऐं उनखे असां सॾींदा आहियूं स्ट्रेटिफाइड, त उनजो नालो थिया स्ट्रेटिफाइड कालमनार एपिथेलियल टिश्यू। साॻे ई तरीक़े सां वरी क्यूबाइडल, हिते सिंगल लेयर आहे तॾहिं हे सिंपल क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यू आहे। पर जेकॾहिं अहिड़नि ई क्यूब नुमा जीव घरड़नि जा ॿिया लेयर्स बि हिननि जे मथां मौजूदु हुजनि हा, त इहो क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यू त हुजे हा, पर सिंपल न हुजे हा, इन खे असां नालो ॾियूं हा स्ट्रेटिफाइड क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यू। स्क्वेमस एपिथेलियल टिश्यूज़ जी जेकॾहिं असां मौजूदगीअ जी ॻाल्हि कयूं त उहो असांजे जिस्म में कहिड़नि कहिड़नि हंधनि कहिड़नि कहिड़नि उज़वनि में मौजूदु हूंदो आहे। त स्ट्रेटिफाइड स्क्वेमस सेल्स आर प्रेजेंट इन स्किन एंड सिंपल स्क्वेमस इन लंग्स। फेफड़नि में तव्हां ॾिसंदो त तव्हांखे सिंपल स्क्वेमस एपिथेलियल टिश्यू नज़र ईंदो, ऐं वरी इंसानी जेका खल या चमड़ी थिए थी उन में वरी स्ट्रेटिफाइड स्क्वेमस एपिथेलियल टिश्यूज़ मौजूदु हूंदा आहिनि। हाणे खल जे अंदरि मल्टी लेयर्ड स्क्वेमस एपिथेलियल टिश्यू जेको आहे उहो छो मौजूदु आहे, इन जो जवाबु तव्हांखे पाण खे अचणु घुरिजे। ऐं फेफड़नि जे अंदरि वरी सिंगल लेयर्ड एपिथेलियल टिश्यू मौजूदु आहे, त सो बि वरी उहो आहे सिंपल स्क्वेमस, यानी टाइल वांगुरु जेके सन्हा तराखड़ा जीव घरड़ा थियनि था उन्हनि मंझां फेफड़नि खे लाइनिंग थियल हूंदी आहे। फेफड़नि मंझि सिंपल स्क्वेमस जी मौजूदगीअ जो सबबु इहो आहे जो फेफड़नि खे करणी पवंदी आहे डिफ्यूजन। होॾां रत जूं वारनलियूं मौजूदु हूंदियूं आहिनि, उतां ईंदी आहे कार्बन डाइऑक्साइड हेॾे डिफ्यूज़ थींदी आहे ऐं हेॾां वरी ऑक्सीजन डिफ्यूज़ थींदी आहे रत में। तंहिंजे करे उन डिफ्यूजन जे लाइ सिंपल स्क्वेमस जेकी एपिथेलियल टिश्यूज़ आहिनि उहे वधीक मौज़ू न आहिनि, छो त डिफ्यूजन आसानी सां थी वेंदी। जेकॾहिं मल्टी लेयर्ड हुजे हा त उन में डिफ्यूजन में ॾुखियाई पैदा थिए हा। इंसानी चमड़ीअ में वरी स्ट्रेटिफाइड स्क्वेमस टिश्यूज़ मौजूदु आहिनि, यानी असांजी जेका इंसानी चमड़ी आहे उहा मल्टी लेयर्ड एपिथेलियल टिश्यूज़ जी ठहियल आहे। छो त इंसानी खल जेका आहे उहा असांजे प्रोटेक्शन जो कमु कंदी आहे, बचाव जो कमु कंदी आहे। तंहिंजे करे ॿाहिरां जेके फॉरेन पार्टिकल्स आहिनि उहे आसानी सां अंदरि दाख़िल न थी सघनि, इन्हीअ जे करे मल्टी लेयर्ड एपिथेलियल टिश्यूज़ असांजी इंसानी खल में मौजूदु आहिनि। ऐं ॿियो इहो आहे त हिन जे मथां तव्हांखे वरी जेकी इंसानी खल आहे उन जे मथां वरी केराटीन हिकिड़ी प्रोटीन मौजूदु हूंदी आहे, उहा हिननि जीव घरड़नि जे मथां मौजूदु हूंदी आहे। हिते असां खयां आहिनि नॉन केराटिनाइज़्ड, हक़ीक़त में हिते इंसानी खल जेका हूंदी आहे उन में मौजूदु हूंदा आहिनि केराटिनाइज़्ड स्ट्रेटिफाइड स्क्वेमस एपिथेलियल टिश्यू। हाणे इहे केराटिन जेका प्रोटीन आहे उन ई सां गॾु वारा जेके स्क्वेमस एपिथेलियल टिश्यूज़ आहिनि उहे इंसानी खल में छो मौजूदु हूंदा आहिनि। इहा जेका केराटिनाइज़ प्रोटीन आहे केराटिन, उहा ॿाहिरां जेको पाणी वग़ैरह ईंदो आहे उनखे पिणु रोकींदी आहे, उहो बि असांजे जिस्म में ईअं डायरेक्टली दाख़िल कोन थी सघंदो आहे। इन्हीअ जे करे तव्हां जॾहिं मींहं में वेझंदा हुजो या जॾहिं तव्हां पाणी पंहिंजे जिस्म जे मथां हारींदा आहियो त उहो पाणी तव्हांजे जिस्म जे अंदरि दाख़िल कोन थींदो आहे। ॿियो क़िस्म असां एपिथेलियल टिश्यूज़ जो पढ़ियोसीं क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यूज़। क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यूज़ मंझि स्ट्रेटिफाइड क्यूबाइडल सेल्स आर टिश्यूज़ आर प्रेजेंट इन डक्ट्स लाइक ग्लैंड्स
इंसानी जिस्म में जेके बि ग्लैंड्स थियनि था, गुदूद थियनि था, जीअं सेलिवरी ग्लैंड आहे, टीयर ग्लैंड आहे, जेकी बि ग्लैंड थियनि था उन्हनि जी लाइनिंग स्ट्रेटिफाइड क्यूबाइडल टिश्यूज़ सां थियल हूंदी आहे, यानी मल्टी लेयर्ड एपिथेलियल टिश्यूज़ सां। एंड सिंपल क्यूबाइडल टिश्यूज़ आर प्रेजेंट इन किडनीज़। ऐं वरी सिंपल क्यूबाइडल टिश्यूज़ जेके आहिनि उहे इंसानी गुर्दनि में मौजूदु हूंदा आहिनि। छा सबबु आहे जो इंसानी गुर्दनि में सिंपल क्यूबाइडल टिश्यूज़ मौजूदु आहिनि, जॾहिं त वरी ग्लैंड्स या गुदूदनि में स्ट्रेटिफाइड क्यूबाइडल एपिथेलियल टिश्यूज़ मौजूदु हूंदा आहिनि। छाकाणि त किडनी जेका आहे उहा असांजे रत में जा वेस्ट मटीरियल, बेकार मादनि खे जज़ब करण जो कमु कंदी आहे। तंहिंजे करे इहे बुकीअ जी जेका लाइनिंग आहे उहा सिंपल क्यूबाइडल टिश्यूज़ सां थियल आहे, त जीअं एब्ज़ॉर्प्शन तमामु घणे मिक़दार में थी सघे। जेकॾहिं मल्टी लेयर्ड हुजनि हा त इहो एब्ज़ॉर्प्शन खे रिड्यूस करे विझनि हा ऐं तमामु थोरे तादाद में शयूं जज़ब थी सघनि हा। ग्लैंड्स में स्ट्रेटिफाइड क्यूबाइडल टिश्यूज़ इन जे करे मौजूदु आहिनि जो ग्लैंड्स पंहिंजे अंदरि केमिकल्स जेके प्रोड्यूस थींदा आहिनि उन्हनि खे उहे उते स्टोर करे रखंदा आहिनि ऐं उहे ॿाहिरि जीअं लीक न थी सघनि, ॿियूं शयूं जेके आहिनि ॿाहिरि उन में अंदरि दाख़िल न थी सघनि। तंहिंजे करे ग्लैंड्स यानी गुदूदनि जो जेको लाइनिंग थियल हूंदी आहे, उन्हनि जे मथां तह चढ़ियल हूंदा आहिनि गुदूदनि ते, उहे स्ट्रेटिफाइड क्यूबाइडल टिश्यूज़ जा हूंदा आहिनि। कालमनार एपिथेलियल टिश्यूज़ असांजे जिस्म जे अंदरि सिंपल कालमनार सेल्स आर प्रेजेंट इन डाइजेस्टिव सिस्टम। सिंपल कालमनार जेकी ओजा थियनि था उहे असांजे डाइजेस्टिव ट्रैक्ट में मौजूदु हूंदा आहिनि। डाइजेस्टिव ट्रैक्ट में इन जे लाइ सिंपल कालमनार टिश्यूज़ मौजूदु आहिनि, छो त इते पिणु एब्ज़ॉर्प्शन थींदी आहे। खाधो जॾहिं नंढे आंड्रे में वेंदो आहे त उते इंतिहाई सादी सूरत में टुटंदो आहे ग्लूकोज़ में ऐं उतां रत में जज़ब थींदो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं नंढे आंड्रे जी लाइनिंग वधीक मल्टी लेयर्ड टिश्यूज़ सां थियल हुजे हा त एब्ज़ॉर्प्शन में ॾुखियाई पेश अचे हा, उहा रिड्यूस थी वञे हा। सो असांजो नंढो आंड्रो पिणु सिंपल कालमनार एपिथेलियल टिश्यू जो ठहियलु हूंदो आहे। ऐं पोइ ॿियो सुवाल इहो आहे त भला स्ट्रेटिफाइड कालमनार एपिथेलियल टिश्यू किथे मौजूदु हूंदो आहे? जवाब इहो आहे त स्ट्रेटिफाइड कालमनार टिश्यू थींदो ई कोन्हे को। उन जी जॻह ते तव्हांखे सूडो स्ट्रेटिफाइड कालमनार एपिथेलियल टिश्यू नज़र ईंदा। हाणे इन जो नालो ई जेको आहे उहो आहे सूडो स्ट्रेटिफाइड कालमनार एपिथेलियल टिश्यू, यानी कूड़ो या फेक स्ट्रेटिफाइड। हाणे हिन में तव्हांखे ईअं नज़र ईंदो हूंदो त मल्टी लेयर्ड आहिनि, पर हक़ीक़त में जेकॾहिं तव्हां हिनखे गौर सां ॾिसो त जीव ॻड़ा जेके आहिनि उहे अहिड़ी सूरत में आहिनि जो लॻे थो त मल्टी लेयर्ड आहिनि, पर हक़ीक़त में सिंगल लेयर्ड आहिनि। सो अहिड़े क़िस्म जे एपिथेलियल टिश्यू खे असां सॾींदा आहियूं सूडो स्ट्रेटिफाइड कालमनार एपिथेलियल टिश्यू। ऐं स्ट्रेटिफाइड कालमनार असांजा जेके एपिथेलियल टिश्यूज़ आहिनि उहे इंसानी जिस्म में मौजूदु न आहिनि हूंदा। एपिथेलियल टिश्यूज़ में कुझु की फीचर्स थींदियूं आहिनि, कुझु ख़ासि बनावटूं थींदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हांखे ही कालमनार एपिथेलियल सेल्स नज़र ईंदा हूंदा त इन्हनि जे मथां हेयर लाइक स्ट्रक्चर्स जेके आहिनि उहे पैदा थियल आहिनि। ईअं ई कालमनार सेल्स खां अलावा क्यूबाइडल जेके सेल्स थियनि था उन्हनि जे मथां पिणु हेयर लाइक स्ट्रक्चर्स मौजूदु हूंदियूं आहिनि। इन्हनि खे असां सीलिया जो नालो ॾींदा आहियूं। सीलिया या सीलिया वारा जेके क्यूबाइडल सेल्स या कालमनार सेल्स आहिनि उहे असांजे जिस्म में उन्हनि हंधनि ते मौजूदु हूंदा आहिनि जितां किन मालिक्यूलनि खे प्रोपेल कयो वञे, किन मालिक्यूलनि खे धिकियो वञे। मिसाल जे तौर ते खाधे जा मालिक्यूल हाणे असांजी निड़ीअ मां जॾहिं हेठि लहंदा आहिनि त इन खाधे जे पाइपनि में अंदरि क्यूबाइडल सेल्स जेके थियनि था या कालमनार सेल्स उहे सीलिएटेड हूंदा आहिनि त जीअं खाधे जे मालिक्यूलनि खे ग्लूकोज़ वग़ैरह खे प्रोपेल करे सघिजे, धिके सघिजे। ॿी की फीचर इहा आहे त असांजी इंसानी चमड़ीअ में जेकी स्ट्रेटिफाइड स्क्वेमस सेल्स मौजूदु आहिनि उहे केरेटिनाइज़्ड हूंदा आहिनि, यानी उन्हनि जे मथां हिकिड़े क़िस्म जी प्रोटीन जंहिंखे कीरेटिन सॾियूं था उहा चढ़ियल हूंदी आहे। इहा छा कंदी आहे त असांजी इंसानी खल खे वधीक प्रोटेक्शन मुहैया कंदी आहे ऐं इहा वाटर प्रूफ थींदी आहे। इन ई जे करे असांजे जिस्म ते पवंदड़ पाणी असांजे खल मञा जज़ब थी करे असांजे जिस्म में अंदरि दाख़िल न आहे थी सघंदो। ट्रांज़िशनल एपिथेलिया ही स्ट्रेटिफाइड एपिथेलियल टिश्यू जो हिकिड़ो सबसेट आहे, ख़ासि क़िस्म जो सबसेट थींदो आहे। दे आर एक्सक्लूसिवली found in the excretory system and are able to stretch and change shape to accommodate a cavity being filled with liquid. ट्रांज़िशनल एपिथेलियल टिश्यूज़ में इहा ख़ासियत हूंदी आहे त उहे कंहिं कैविटीअ में केतिरो लिक्विड जो मिक़दार पवे थो उन लिहाज़ खां पंहिंजे शेप खे तब्दील कंदा आहिनि। हिन में सुसण ऐं फुंडण जी ख़ासियत मौजूदु हूंदी आहे। ट्रांज़िशनल जो लफ़्ज़ तव्हां केमिस्ट्री में ॿुधो हूंदो। ट्रांज़िशनल एलिमेंट्स जेके फिरणा गिरणा थींदा आहिनि उन्हनि जी जेका वैलेंसी आहे उहा तब्दील थींदी आहे पई।
ईअं ई ट्रांज़िशनल एपिथेलियल टिश्यूज़ पिणु फिरणा गिरणा थींदा आहिनि, पंहिंजे शेप खे उहे तब्दील करे सघनि था, सुसी ऐं फुंडी सघंदा आहिनि। इहे इंसानी मसाने में मौजूदु थींदा आहिनि, उते पाणीअ जे मक़दार जे लिहाज़ खां नंढा बि थींदा आहिनि ऐं उहे वरी फुंडी वॾा पिणु थींदा आहिनि। असांजो जेको लेक्चर एत पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।